अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां शुएब अली उमरानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो BR टाइम न्यूज़। सभ खां पहिरियां शामिल कंदासीं हीअ रिपोर्ट। PTI ज़िले नौशहर फ़िरोज़ जे सदर सरदार इरशाद अली सांद बिरिया रोड जो दौरो कयो, जिते हुन PTI जे कारकुननि सां मुलाक़ात करे खेनि पार्टी सरबराह इमरान खान जा हथ मज़बूत करण जी हिदायत कई। जंहिं मौक़े ते साणस गॾु ज़िले जे जॉइंट सेक्रेटरी आमिर आराई, तहलके बिरिया जे सदर मुमताज़ अली बिरोही, तहलके बिरिया जो प्रेस सेक्रेटरी मखदूम वसीम, बिरिया रोड जे सदर सोडो खान चांडियो ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। अॼु तंज़ीमी दौरो हुयो जंहिं ज़िले रहनुमा असांजो जॉइंट सेक्रेटरी आहे ज़िले जो मुमताज़ बिरोही साहब ऐं सोडो खान चांडिया वारा ॿिया दोस्त दावत उमरान साहब ॾिनी मूंखे, अदिल साहब ऐं हुन दोस्तनि बि असांखे जॉइन कयो। ऐं कल्ह को इहो मसइलो हो जेको वापडायो साहब मसइलो हो, उहो बि असांजो अलहमदुलिल्लाह ख़ुशि हल थी वियो, जंहिंमें कीरियो साहब बेको ऐं गिलकी साहब बि थिया, फर्ज़न कीरियो साहब ॿिया दोस्त, जंहिंमें फैज़ान हुयो साहब हुन में। ऐं कल्ह फ़ैसिलो थियो हुन में सेपको सब डिवीज़न जो जेको मुलसिर हो हिन बोगस FIR में, उहे मामला ऐं बिरादरी जा मसइला आहिनि सियासी समाजी, असांजे इंसाफ़ हुन सां गॾु बीहंदी हर मसइले में। जीअं हिन मसइले में असां हुन सां गॾु बीठासीं। ज़िलई क़यादत बि हिते आमिर आसिर हिते मौजूदु आहे, असांजो मौजूदु आहे हिते। मां बिरादरी शहरनि खे इहा अपील कंदुसि, तव्हांजा जेके उन्होंने पाकिस्तान तहरीक इंसाफ़ तव्हां सां गॾु ऐं ताज़ो इंजीनियर इहे अहकामात जारी कया आहिनि त हू जेके बिरादरी जा सड़ियल आहिनि उहे सॼा बस ट्रांसफर मां लॻाईंदा बि सही कंहिं महल में टाउन कमेटी बसां उहो बसां तय थियो आहे। सुबुह वापदा सां आमिर साहब मौजूदु हुआ असां सां गॾु, ऐं जेतिरा बि जाइज़ मसइला आहिनि हिन शहर जा PTI तव्हां सां कुलो कुले वेड़ी पिया आहिनि। असांजे गवर्नमेंट ते हिकिड़ो वॾो इल्ज़ाम आहे त हे वॾी महांगाई था कनि पिया। इहा पीपुल्स गवर्नमेंट थियल आहे जेके हिन कयो आहे। ऐं ख़ान साहब सलाम हुजे त हुन पूरे कर्ज़ लाहिण जी शयूं आहिनि, पर इनशाला नेक्स्ट बजट खां पोइ इहे सॼियूं रिलीज़ थी वेंदियूं। इमरान खान जो मक़सदु तव्हां सभिनी हुनजो पंहिंजो मक़सदु कोन्हे। अॼु ताईं 2 सालनि ताईं तव्हां करप्शन ज़ाहिर कयो, असां क़सूरवार आहियूं। बाक़ी इहो आहे जो असां जॾहिं इक़्तिदार में न रहिया आहियूं त हितां जे माण्हुनि जी साइकिल आहे उनखे उन जी परस्तिश कंदा आहिनि। असां त अॼु बि PTI ईअं थी हले पई जीअं पूरा असां त मुज़मत कयासीं। कल्ह तव्हांजो शहर जो SDO ऐं उन सां गॾु जेके करप्शन में बि हुआ उहे पाण थिया, FIR पूरी थी, बेक़सूर माण्हू जो ज़ुल्म थियो ऐं उन ज़ुल्म जे पोइ पार्टियूं मुलविस हुयूं जिन जे असां सख़्तु लफ़्ज़नि में मुज़मत कयूं था ऐं हक़ सच जी फतेह थी। ऐं असांजा दोस्त तव्हां वटि मौजूदु आहिनि। असां हर मसइले में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ तव्हां सां गॾु बीहंदी। वधीक बिरोही साहब कुझु ॻाल्हाइण चाहिया साबित थींदो हिन शहर में उमरानी कम्यूनिटी जी वॾी महिरबानी हेठि आहे, वकील बि आहे ऐं ॿिया जेके मसइला आहिनि हितां जा उहे लोकल सतह ते आहिनि ऐं इनशाला ऐं असां तव्हां सां गॾु बीहंदासीं। ऐं साहब खे अपील कंदो था एज़ अ डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट त असांजो साथ ॾियनि। उन में पार्टी बाज़ी न थियणु घुरिजे। उहो चाहे कंहिंजो बि मसइलो हुजे, उन मसइले में असां छो त असां अवाम जी ख़िदमत करणु आहियूं। असां हुकूमत करणु पाकिस्तान तहरीक इंसाफ़ न आई आहे। तव्हां मां आहियूं, असां तव्हां जहिड़ा आहियूं। असां इहा त जाइज़ मसइलनि जी निशानदेही कनि त जीअं असांखे ख़बर पई सघे। जेतिरा बि हिन मसइला गवर्नमेंट जे आहिनि असांजो उन्हनि में तव्हां सां भरपूर साथ रहंदो, छो त गवर्नमेंट मुलाज़िम आहिनि, इहे कंहिंजा ज़ाती मुलाज़िम कोन्हनि। भली उहो टाउन ऑफिसर हुजे, भली उहो SDM हुजे, भली रेवेन्यू डिपार्टमेंट, एतिरा तव्हांजा जाइज़ मसइला आहिनि। PTI पाकिस्तान तहरीक इंसाफ़ तहलके जी पार्टी ज़िले क़यादत आमिर साहब वेठो आहे या ज़िलो तव्हां सां गॾु बीहंदी ऐं हर ॻाल्हि में महिरबानी। शुएब अली उमरानी खे ॾींदा इजाज़त। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो BR टाइम न्यूज़।